बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा, बिल्कुल बहार में हूंदा। असां जो हमेशा अवां सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, अवां जे रिज़्क़े हलाल में बरकत नसीब फरमाए, आमीन। दोस्तों, हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहुं सुबुह जो जीअं उथियो ऐं घर जे दरवाज़े खां ॿाहिरि निकितो त ॾिठईं त घर जे दरवाज़े ते किचिरो पियो आहे। ॾिसी ॾाढी हिनखे हैरानी थी ऐं कावड़ बि ॾाढी आयसि त केरु आहे इहो बदबख़्त जेको मुंहिंजे दरवाज़े ते हिते किचिरो उछले वियो आहे घर जो मेड़ियल। सो हुन पुछा ॻाछा कई पाड़े मां, पर कंहिं बि हुनखे कोन ॿुधायो त इहो कंहिं उछलायो आहे। ॿिए ॾींहं ते जॾहिं सुबुह जो थोरो सवेरे उथियो त ॾिठईं त साॻी तरह सां किचिरो पियो आहे। हिन वरी उहो ॿुहारियो वञी ॿाहिरि उछलियो, परे करे उछलियो। हिनखे ॾाढी कावड़ बि आई त केरु आहे आख़िर अहिड़ो माण्हू असांजे पाड़े में जेको अहिड़ी हालत थो करे ऐं किचिरो खणी पंहिंजे घर जो असांजे दर ते थो अची उछले। सो हिन पंहिंजी घरवारी खे ॿुधायो त हीअ हालत लॻी पई आहे दरवाज़े ते, ख़बर न आहे केरु थो ईअं किचिरो उछले। त घरवारी चयोसि त तव्हां सवेरे सुबुह उथिया हुयो, इन टाइम ते त हाणे इन खां पहिरियां जेको आहे सो नमाज़ी गुज़रनि था असांजे पाड़े में, भरिसां मस्जिद आहे, थी सघे थो को नमाज़ी हुजे इहो जेको निकिरण महिल पंहिंजे घर जो किनो खईं थो अचे असांजे दर ते उछलींदो वञे। हिन चयो ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते छा कंहिंजो नमाज़ जे टाइम खां पहिरियां, फजर जे टाइम खां पहिरियां कुर्सी विझी दरवाज़े ते वेही रहियो ऐं ॾिसणु लॻो त कंहिंजे हथ में थैली आहे गंद जी। ॾिठईं त कंहिं बि नमाज़ीअ जे हथ में थैली न हुई गंद जी, हर को गुज़रियो हलियो वियो। हिन ॾिठो त कंहिंखे बि कोन्हे। ॿिए ॾींहं ते छा थियो जो वरी सुम्ही पियो ऐं न उथियो त जीअं उथियो देरि सां, उथी ॾिसे त साॻियो किचिरो दर ते पियो आहे। ॾाढी परेशानी थियसि, कावड़ बि ॾाढी आयसि। घरवारी खे चई वेली हीअ जेके आहिनि त ख़बर न आहे त अलाए केरु आहिनि माण्हू जेको एतिरो गंद था उछले वञनि असांजे दरवाज़े ते। घरवारी चयोसि पक सां इहो नमाज़ी को थी सघे थो। चई न, मां कल्ह वेठो हुयुसि त कल्ह कंहिं नमाज़ीअ जे हथ में का थैली कोन हुई। घरवारी चयोसि तूं जांच त कर। हिन छा कयो जो रोज़ानो सुबुह जो उते नमाज़ खां पहिरियां अची, फजर जी नमाज़ खां पहिरियां कुर्सी विझी अची वेही पियो रहे ऐं उते वेठो रहियो। हिन रोज़ पे ॾिठा त नमाज़ी वञनि पिया गुज़रिया, नमाज़ी वञनि पिया गुज़रिया, कंहिंजे हथ में को किचिरो ई कोन्हे को। हाणे कंहिंखां पुछी बि कोन पियो सघे, कंहिंजे मथां इल्ज़ाम कीअं लॻाए। सो ही वेठो रहियो। छा थियो जो हिन चयो त भला हाणे नमाज़ जो टाइम बि हूअं ई आहे त नमाज़ पढ़ी वठां। हीअ कुझु ॾींहं नमाज़ पढ़ंदो रहियो, नमाज़ पढ़ंदो रहियो, नमाज़ पढ़ंदो रहियो ऐं हिन ॾिठो त हाणे कोई बि माण्हू असांजे दर ते किचिरो कोन थो उछले पियो। सो घरवारी खे चईं त हाणे मूंखे न उथारजांइ, अॻिते कोई कोन थो किचिरो उछले, मां थकिजी थो पवां, सुबुह जी नमाज़ ते नथो उथी सघां। घरवारी चयोसि ठीकु आहे, का ॻाल्हि कोन्हे का। वरी हे ॿिए ॾींहं ते जॾहिं उथियो नमाज़ ते न वियो त ॾिठईं त दर ते किचिरो पियो आहे। हिन छा कयो जो किचिरो खणी ॿुहारियो उछलियईं। ॿिए ॾींहं खां वरी नमाज़ ते वञणु शुरू कयईं ऐं काफ़ी ॾींहंनि ताईं हीअ नमाज़ पढ़ंदो रहियो तव्हांजो हिनखे सुबुह जो फजर जी नमाज़ जे उथण जी आदत पइजी वई ऐं रोज़ानो सुबुह जो उन ई टाइम ते हिनजी अखि खुली पई वञे ऐं हीअ मस्जिद हलियो पियो वञे। सो कुझु ॾींहं गुज़रिया, माउ पुट ॿई वेठा हुया, मानी खाइनि पिया ऐं हीअ बि उन्हनि सां गॾु वेठो हुयो, पंहिंजे घर भातियुनि सां मानी पियो खाए। त पुट चयो त अमा इहो किचिरे उछलण वारो चोर पकड़ियो न पकड़ियो। त ॿई खिलिया पाण में, माउ पुट ॿई खिलिया जो त हिन थोरो तवजो ॾिनो ऐं पुछा कयनि त छा आहे। सो पुट चयोसि त बाबा हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त इहो जेको किचिरो दरवाज़े ते असांजे हिते को उछले वेंदो हुयो न, उहो ॿियो को न हुयो, अमा हुई। तो घरवारी खे ॾिठईं त घरवारी बि खिली। सो घरवारी बि चयोसि त जेकॾहिं भला हाणे गेहूं सिधी आङुर सां न निकिरे त टेड़ी त करणी पवंदी न। तव्हांखे काफ़ी दफ़ा मूं चयो त फजर जी नमाज़ पढ़ो, तव्हां न पिया पढ़ो त मूंखे मजबूरन इहो कमु करिणो पियो। हाणे तव्हां सिधा आहियो न, रस्ते ते आहियो न। सो पाण खे बि हुनखे ॾाढी खिल बि वरिती ऐं शर्मिंदगी बि थी ऐं ख़ुशी बि थी हिन ॻाल्हि जी त मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा मुंहिंजे लाइ केतिरो फ़िक्र करे थी। सो दोस्तो, जीवन साथी हमेशह उहो आहे जेको पंहिंजे जीवन साथीअ जे आख़िरत जो बि फ़िक्र करे। अलाह साईं असांजे सभिनी भेनरुनि ऐं असांजे सभिनी भाइरनि खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हिन पैगाम खे अॻिते मोकिलण जी बि तौफ़ीक़ फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। मिलंदासीं अगली वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।